ते हथ रखी कलमा पढ़ी के ॻाल्हियूं करे था वञनि त उन्हनि तो दोस्त फिरण में का बि देरि नथा कनि। मां अलल ऐलान चवां थो वर्किंग कमेटी जे मेंबरनि खे गुज़ारिश थो कयां त अमालाए खान खां पुछनि त इहो तव्हांजो वाइदो वचन थियो आहे या न थियो आहे। डॉक्टर अब्दुल जब्बार खां पुछनि, साईं ज़मीर बुर्डे खां पुछनि, साईं मुमताज़ शाह खां पुछनि। दोस्त मूंसां ॻाल्हाए सघनि था या असांखे रूबरू विहारे सघनि था। जेकॾहिं उन्हनि शयुनि ते अमल न थियो त दोस्तनि जी हथ ठोकी ऐं फरमाइशी बुनियादनि ते जोड़ियल इलेक्शन कमीशन कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। वरी बि तंज़ीम सां मोहबत कंदड़ फ़र्दनि जी हैसियत में, तंज़ीम सां इश्क कंदड़ फ़र्दनि जी हैसियत में मां गुज़ारिश थो करियां दोस्तनि खे त बाबा पसंदि नापसंद जे खे छॾे करे अफ़वाह में तफ़हीम सां इलेक्शन कमीशन जोड़ियो। जेकॾहिं तव्हां असां जेके दोस्त हिते वेठा आहियूं ख़्वाहिशमंद आहियूं, उहा त सियारे जी सवड़ हर को पाण ॾे सोरींदो आहे। जेकॾहिं पाण ॾे था सोरियूं त पोइ तंज़ीम जा खोड़ ख़ैर ख़्वाह दोस्त आहिनि जेके असांजी PTL जा ज़िले सदर बि आहिनि, अणधुरिया आहिनि, उनजा किरदार भला आहिनि, या जेके असांजे खाते खे अलविदा करे आया आहिनि पोइ बि मैदान में हलनि था पिया। असां वरी बि उन्हनि ख़ैर ख़्वाहनि खे तजवीज़ था ॾियूं त मरकज़ी बॉडीअ जे दोस्तनि खे मना कयो त को बि गैर तज़ादी फ़ैसिलो न कनि, गैर तज़ादी फ़ैसिलो करे PTL जी तंज़ीम खे बहिरान जे वर न चाढ़नि। मां चवंदुसि त ख़ैर ख़्वाह दोस्तनि ते मुश्तमिल 10-12 माण्हुनि जी कमेटी हुजे। उहे दोस्त पाण में वेहनि, उहे जेको फ़ैसिलो करे अचनि उहो फ़ैसिलो असां सभिनी धुरनि खे क़बूल हुजे। पहिरियों त हाजी मोहम्मद अशरफ मेमण भले ऑफिसर थी वियो हुजे पर उहो बुनियादी तौर ते उस्ताद हो। PTL जो साबिक़ जनरल सेक्रेटरी हुयो ऐं PTL पंहिंजी ज़िंदगीअ जा 25 साल हुन सिंध जे प्राइमरी उस्तादनि जी तंज़ीम खे ॾिना आहिनि। साईं मोहम्मद रफ़ीक जरवार साहब हुजे, इंतज़ार साहब हुजे, साईं बादल खान दल साहब हुजे, साईं अब्दुल फताह काकेपोटो साहब हुजे, साईं मोहब खान खोसो साहब हुजे, साईं मुनीर अहमद भट्टी साहब हुजे, साईं शाहीन अख्तर संगीड़ा साहब हुजे, साईं नूर मोहम्मद सुमरो साहब हुजे, साईं मुमताज़ अहमद वदो साहब हुजे, हाजी अशरफ बिरोई साहब हुजे, साईं मोहम्मद बचर खासकेरी साहब हुजे। इहे 12 माण्हुनि खे घुराए PTL जी ऑफिस में कंहिं बि ओताक ते न वेही PTL जी इलेक्शन कमेटीअ जे लाइ फ़ैसिलो कनि त असां क़बूल कंदासीं। बाक़ी ऐलान करे थो चवां त मरकज़ी बॉडीअ जी हथ ठोकी मनपसंद ऐं फरमाइशी इलेक्शन कमेटी कंहिं बि सूरत में क़बूल न कबी। ऐं जेके असांजे दोस्तनि सां मंसूर कलोड़े खां वेंदे, सलेमान राजपर खां वेंदे, अख्तर नवाज़ खां वेंदे, रफ़ीक खासकेली खां वेंदे, हाजी शफ़ी मोहम्मद मेमण खां वेंदे, जंहिं अलियार खान रिंद खां वेंदे, जंहिं असांजे दोस्त सां ज़ियादती थी आहे, असां हाणे उहे ज़ियादतियूं बर्दाश्त न कंदासीं। असां ते केरु दाबा दामान बि न करे, न असां कंहिंजे दाबनि न असां कंहिंजे दामाननि में ईंदासीं। इलेक्शन कमीशन साफ़ शिफ़ाफ़ हुजे। जेकॾहिं इलेक्शन कमीशन मरकज़ी बॉडीअ जी फरमाइश ते जुड़ियल हूंदी त दावा सां थो चवां, वॾे वाक थो चवां त असां मुज़मत सां गॾोगॾु उन जी मुज़ाहिमत बि कंदासीं। चङो दोस्तो, साथ सलामत। मूंखे उमेदु आहे, मूंखे यकीन आहे त PTL जी जेका मौजूदा क्रीम आहे उहा मरकज़ी बॉडीअ खे ज़रूरु ताक़ीद कंदी त PTL जी तंज़ीम जा जेके हाणे फ़ैसिला आहिनि उहे सही कयो। अगम त मरकज़ी बॉडीअ टोटल मरकज़ी बॉडीअ 3 सालनि जे पीरियड में सिंध जे उस्तादनि जी भींग करे छॾी आहे। लूली लंगड़ी उस्तादनि खे अपग्रेडेशन वठी ॾिनी जेका कंहिं बि कम